तमर फ़क़ीर। तमर फ़क़ीर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो वॾो ख़लीफ़ो रागाई ऐं शाह जे राग जे सिलसिले खे खाइनि पोइ जारी रखंदड़ो। अरबी में तमर खजी खे चवंदा आहिनि ऐं रिवायत आहे त तमर फ़क़ीर मदीने शरीफ़ में खजी हेठि ॼाओ हो, उन्ही करे मथस नालो तमर रखियाऊं। तमर फ़क़ीर शाह जे राग जो पहिरियों मुख्य क़ाबिल अॻवान, शाह जे बैतनि जो वॾो रावी ऐं ख़ुदि शाइर हो। शाह जे रिसाले में ससुई जे सुर मां केतिरा बैत ऐं वायूं तमर फ़क़ीर जूं ऐं कलाम गॾिजी वियूं आहिनि। तमर फ़क़ीर शाह लतीफ़ वांगुरु केतिरनि सुरनि में बैत ऐं वायूं चयूं। संदन शाइरी ते शाह साईं जो रंग ग़ालिब आहे। चवनि था त तमर फ़क़ीर शाह साईं जे कलाम खे तरतीब ॾेई ॿ ब्याज़ तयारु कराया हुआ। शाह साईं जी वफ़ात खां पोइ तमर फ़क़ीर जॾहिं कच्छ जे सफ़र ॾांहुं उसियो त शाह जे कलाम जो हिकिड़ो नुस्ख़ो उॾेरे लाल जे सैयदनि वटि छॾियईं ऐं ॿियो पाण सां गॾु कच्छ खणी वियो। तमर फ़क़ीर 1181 हिजरी 1767 ईस्वी में वफ़ात कई। संदसि तुर्बत शाह साहब जे रोज़े जे ॿाहिरि ओलह तरफ़ आहे, जिते मथस चौखटनी ठहियलु आहे। तमर फ़क़ीर पंहिंजी ज़िंदगी जे सफ़र कच्छ ॾांहुं वञण ऐं मोटण सो शाह साहब जे मिड़नी फ़क़ीरनि में निशांबर रहियो ऐं शाइर हुअण करे मशहूरु थियो। हूअं हाज़िरी जे सभिनी फ़क़ीरनि में तमर फ़क़ीर नंढो बि हो। शाह साहब जी ख़िदमत जा फ़क़ति चंद साल ज़िंदा रहियो। ख़ांसि वॾी उमिरि जे फ़क़ीरनि में मोहम्मद फ़क़ीर सालारो, तमर जो चाचो, मोहम्मद आलिम डेरो, अब्दुल वासे सालारो, सखर फ़क़ीर, कमाल फ़क़ीर, अजन फ़क़ीर, इस्माइल फ़क़ीर समो, सैयद निहाल शाह, वगंद फ़क़ीर, मोहम्मद रहीम मुंशी, इनायत फ़क़ीर वसाण, अब्दुल जमील उन्नड़, वन्यो फ़क़ीर, सूमरो फ़क़ीर जानपुरी, रहमू फ़क़ीर बोरची, रावल फ़क़ीर, आरिफ फ़क़ीर थेबो, सैयद तकी शाह, उर्स फ़क़ीर सांद ऐं उमर फ़क़ीर सातो वग़ैरह आहिनि। तमर फ़क़ीर जे पीउ जो नालो सोबत फ़क़ीर हो ऐं ज़ात जो सालारो हो। भिट शाह खां 5 मैल ॾखण ओलह ॾांहुं खंडो जे वेझो बुलंद शाह जो ॻोठु हो। सालार असल में हाला ज़ात जा लिखियो आहे त आम रिवायत आहे त तमर फ़क़ीर जे वालिदेन खे औलाद थींदो ई कोन हो। हिकु भेरे ॾाढी सिक ऐं सौज़ सां अची शाह भिटाई खे अर्ज़ु कयऊं त क़िबला असां लाइ दरगाह इलाही में दुआ घुरो त को ख़ैर जो औलाद थिए। चवनि था त शाह साहब हिननि लाइ दुआ घुरी। तमर फ़क़ीर जा वालिदेन हज ते विया। उते सोबत फ़क़ीर जी घरवारी उमेद सां थी। उते ई रही पिया हुआ। तमर उते ई ॼाओ। जॾहिं वतन वरिया त शाह हबीब गुज़ारे चुको हो। मुर्शिदनि सां मिलण ऐं उज़र ख़्वाही लाइ विया। शाह साहब नंढड़े तमर खे पाबोह सां नालो पुछियो। हिन हाजी अली ॿुधायो त शाह साहब हज़रत अली अलैहिस्सलाम जे अदब सबबु नंढड़े जो नालो तमर तजवीज़ कयो, छाकाणि त हू खजी जे वण हेठां ॼाओ हो। शाह साहब अरब औरतुनि जे उन वक़्तु ख़ुशी मां ॻायल हिन गीत जो बि इशारो ॾिनो। तर्जुमो: मथां मींहं हेठां खजूर, गऊं जो खीर ॾे अला ॾे अला। डॉक्टर दाऊद पोट जो ख़्यालु आहे त तमर फ़क़ीर 1150 हिजरी ऐं 1155 हिजरी जे विच में ॼाओ। उन अंदाज़े मूजिबि शाह साहब जी वफ़ात वक़्तु 13-14 सालनि जो हूंदो। उन करे शाह साहब सां रीज रिहाण ऐं मयन इनायत शाह ॾांहुं नसबपुर वञण वारियूं रिवायतूं शकी थी पवनि थियूं, पर तमर जो अॻवान हुअण या संदसि शाइरी ॿुधाइनि थियूं त दाऊद पोट साहब जो मफ़रूज़ो दुरुस्त न आहे। मीर अब्दुल हुसैन सांगी पंहिंजे तसनीफ़ लुताइफ़ लतीफ़ी में लिखे थो त तमर फ़क़ीर जा वॾा असुल खां शाह लतीफ़ जे वालिद शाह हबीब जा मुरीद ऐं मोतक़द हुआ। तमर नंढपण खां ई शाह साहब जी सोबत में रहियो ऐं संदसि रंग में रंगजी वियो। रूहानियत जो मक़ाम शाह साहब जी सोबत में ई तय कयईं। ही कॾहिं बि शाह साहब खां परे न थियो ऐं शाह साहब बि खेसि पुटनि वांगुरु भाईंदो हुयो। तमर फ़क़ीर हिकु अहले दिल दरवेश हो ऐं हमेशह दरगाह लतीफ़ ते फ़क़ीर फ़ुक़रा जी ख़िदमत चाकरी पियो कंदो हो। मस्जिद जे इमामत बि ख़ुदि कंदो हो। सैयद जमाल शाह खे हमेशह खुटको रहंदो हो त मतां मुरीद तमर ॾांहुं मतवजा थियनि। उन करे तमर फ़क़ीर सैयद जमाल शाह जे खुटके खे दूर करण लाइ कच्छ ॾांहुं राही थियो। कच्छ वेंदे पहिरीं मंज़िल दायरे शरीफ़ उॾेरे लाल जे सैयदनि वटि थियसि, जन संदसि घणी ख़ातिरदारी कई ऐं उतां मोकिलाइण वक़्तु सैयदनि वटि
गंज शाह जे कलाम जो कलमी नुस्ख़ो अमानत तो रखी वियो। जलावतनी जा केतिरा साल उते गुज़ारण खां पोइ भिट शाह ॾांहुं रुख कयाई, पर भिट शाह ते पहुचण खां अॻु ई हिन फ़ानी दुनिया मां लाॾणो करे वियो। बहरहाल ॾिसण में अचे थो त तमर फ़क़ीर शाह साहब जी वफ़ात खां पोइ भिट जे सईदनि जी बाहिमी इख़्तिलाफ़नि खां पाण बचाइण ख़ातिर कच्छ हलियो वियो। साणसि गॾु चंद माण्हू हुआ। ही दरवेश तंबूरो ऐं रिसालो साण करे उॾेरे ऐं बदीन खां थींदो कमागोन पहुतो। ही मक़ाम भुज खां 9 मील परे आहे। कच्छ जो राजा बि दुआ घुरण लाइ वटसि आयो हो। कमागोन वेझो तमर फ़क़ीर जा पोहरा मौजूदु आहिनि। आख़िरी ॾींहं में मुर्शिद जी छिक सबबु उतां वापसि भिट ॾांहुं रवानो थियो। ॾाची ते सवार हूंदे वाट ते दम ॾिनई। खेसि दरगाह भिट शाह जे अहाते में दफ़न कयो वियो। हिन वक़्तु संदसि सिलसिले जी गादी ते फ़क़ीर अला बचायो तुमराणी आहे, जेको लतीफ़ साईं जे राग जो अॻुवाण पिणु आहे। तमर फ़क़ीर भिट शाह जे राग जो अॻुवाण हो। खांसि पोइ कमाल फ़क़ीर ऐं याकूब फ़क़ीर शहीद राग जी अॻुवाणी कई। इस्माइल फ़क़ीर इलियास फ़क़ीर खे मुक़ररु कयो। इलियास फ़क़ीर खां पोइ मुराद फ़क़ीर ॿुघियो अॻुवाण थियो। उनखां पोइ ॿिया केतिरा फ़क़ीर ही मनसब माणींदा आया ऐं 20वीं सदी जे पोएं अध में गादी नशीन पीर ग़ुलाम शाह लतीफ़ी राग जो सरवाण थियो। तमर फ़क़ीर जो घणो ई कलाम हो, पर महफ़ूज़ थोरो रहियो आहे। हू शाह साहब जहिड़े आसमान अदब जे आफ़ताब जे असर हेठि उसिरियो। हिन जी शाइरी जो रंग साॻियो आहे, जंहिंमें रिसाले जो रूह क़ाइमु रखण जी कोशिशि कई अथसि।